इन महफ़िल पाक जो इंतजाम कयो आ, अल्लाह ताला उन्हनि खे बिनी जानन जूं सादतूं नसीब फरमाए। मोहतरम जनाब हाफिज सिकंदर अली कादरी हिन महफ़िल पाक में हाज़िर थियण जे लाइ मूंखे दावत पेश कई। अल्लाह ताला शिरकत जी तौफीक नसीब फरमाई। मिलाद पाक जी महफ़िल आ ऐं उन सां गॾु सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ बि आहे। इन हवाले सां कुछ अर्ज़ कंदुसि। अवां तवज्जो सां वेही गौर सां वेही ॿुधण जी कोशिश कयो। सब खां पहिरियां तिलावत कयल आयत जो बरकत ख़ातिर आऊं तर्जुमो पेश कयां ऐं उन खां बाद उन सां मुतअल्लिक़ कुछ ॻाल्हियूं मूंसां गॾिजी करे मोहब्बत ऐं ज़ौक़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहन नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। या अय्युहन नास, ऐ इंसानो, क़द जाअकुम, तहक़ीक़ आयो तव्हां वटि, मिर रब्बिकुम, तव्हां जे रब जे तरफ़ां, क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहक़ीक़ आयो तव्हां वटि बुरहान तव्हां जे रब जे तरफ़ां, व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं असां तव्हां जी तरफ़ रोशन नूर नाज़िल कयो आ। अल्लाह ताला पूरी इंसानियत सां मुखातिबा, तमाम इंसानियत के अल्लाह खिताब तो फरमाए त तव्हां ॾे ॿ शयूं आयूं, हिकु बुरहान आयो, ॿियो नूरे मुबीन आयो। नूरे मुबीन जी माना है खुलियल ऐं ज़ाहिर नूर, जंहिंमां मुराद आहे क़ुरान करीम, ऐं बुरहान मां मुराद नबी करीम जी ज़ात। बुरहान जी माना चाहे, बुरहान जी माना दलील भी निकरंदी आ, बुरहान जी माना मोजज़ो भी निकरंदी आ। अल्लाह ताला असां जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दलील भी बनाए मोकिलियो त हुजूर जे ज़ात के अल्लाह मोजज़ो भी बनाए मोकिलियो। बुलंद आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। मुझो तो गलो मुतासिर आ, अवां जे गलन के छा थियो आ? तव्हां त सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। इंसानो तव्हां ॾे बुरहान आयो, दलील तव्हां वटि आयो, ऐं मोजज़ो बि तव्हां वटि आयो। हुजूर दलील जे सूरत में भी आया, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोजज़े सूरत में भी दुनिया ते तशरीफ फरमा थिया। असां के कंहिं शइ जे लाइ झलण माना हथ सां असां के उन राह ते आणणु। जल पर न कबी हाजी मौजू खुलियल आहे बाबा, जेको बयान आयो थी वेंदो।
माना हथ सां जेकॾहिं ॻाल्हि ज़हन में आण बि त माना ॿिए पासे घुमाए फिराए उते ज़रूर पहुचूं। हिकु सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा, ॿियो सिकंदरी हुर्र से मैदान में भॼंदा काॾे। तंहिंजे करे इहा ॻाल्हि न कंदा की हीअं न चइजां साईं फलाण न चइजां, जेका चवणी हूंदी हुज़ूर जे इज़त ऐं अज़मत ख़ातिर चई ॾिबी। ड्रिज ड्रप पाण वटि आहे कोन, ॻाल्हि सही सिधी हूंदी आहे। मीलाद पाक जी महफ़िल आहे, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ई शान बयान थींदो ऐं यारी शरीफ़ा। तंहिंजे करे सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी तबरुकन कान का ज़रूर कंहिं न कंहिं सूरत में ॻाल्हि थींदी। लिहाज़ा अचण खां पोइ ही उहा ॻाल्हि न कंदा कयो ड्रिजो ड्रपो न, ॻाल्हि मां थो कयां उनजो जवाबदार बि मां ई आहियां। तव्हारे दलील आयो मेरे तवज्जो कयो, कोशिश कंदुसि छो त आउं त चवण लाइ चई वेंदुसि, आलम त चई वेंदा पर पुठियां मसइलो पोयनि जे लाइ थींदो आहे। सो अहिड़ो मसइलो कोन थींदो, ख़ुदा कंदो। आउं कोशिश कंदुसि त हुज़ूर जे अज़मत ऐं इज़त मक़ाम ऐं मर्तबे जे हवाले सां, शान जे हवाले सां चंद ॻाल्हियूं पेश कयां। अल्लाह ताला असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दलील भी बनायो, हुजूर खे मौजूज़ो भी बनायो। हुजूर दलील छाजो हन? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आम तौर ते तव्हांखे ख़बर आहे दलील हमेशा कंहिं न कंहिं दावा जो थींदो आहे। अमी का ॻाल्हि कंदो उनखे सचे साबित करण जे लाइ अमां दलील पेश कंदो। बाबा ही मुझी दावा है, उन जो दलील ही आहे। दलील आहे दावा सच्ची, अगर दलील ना है तो दावा सच्ची कान शुमार थींदी। नंबर बी ॻाल्हि, दलील माण्हू जॾहिं कोर्ट में केस कंदो, किथे बि अवां कयो, कोर्ट हुजे, कचहरी हुजे, पंचायत हुजे, अमीननि वटि फ़ैसिलो हुजे, अवां जी दावा मज़बूत तॾहिं हूंदी, तव्हां जी दावा सच साबित तॾहिं हूंदी जॾहिं तव्हां जा दलील मज़बूत हूंदा। कानूनी मसइला न वकीलनि जे पासो वठंदो, आम रिवाजी फ़ैसिला समझदार माण्हू खे आणींदो। सब कुछ चंदो बाबा ॻाल्हि जेकॾहिं कई अथई त उनखे सचे करण जे लाइ पोइ पंहिंजो सबूत बि रखजां। जेॾो सबूत मज़बूत ओॾी दावा मज़बूत। दलील जेतिरा मज़बूत हूंदा दावा बि एतिरी पक्की ऐं पुख्ती हूंदी। अल्लाह मुस्तफा खे दलील बनाए मोकिलियो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नास, ऐ इंसानो, तहकीक तव्हां वटि तव्हां जे रब जे तरफ़ां दलील मुहम्मद करीम आयो आहे। या अल्लाह हुजूर खे तो दलील बनायो। दावा कहिड़ी आहे? दुनिया जे अंदर असां ॾिसूं था हमेशा दलील कंहिं न कंहिं दावा जो हूंदो आहे। दावा कहिड़ी आहे? जंहिंजो दलील रसूलुल्लाह जी ज़ात आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी विलादत मक्के में थी, बेसत मक्के में थी। मक्के शरीफ जे अंदर 40 सालनि जे उम्र में मदीने वारे नबुव्वत जो ऐलान फरमायो। हुजूर 40 सालनि जे उम्र में नबुव्वत जो ऐलान कयो। बुलंद आवाज़ सां चओ, छा फरमायो? ऐलान कयो। 40 सालनि जे उम्र में नबी कोन बणिया, नबुवत जो ऐलान कयाऊं। ऐलान 40 सालनि जे उम्र में कयाऊं। नबी त हुजूर तॾहिं हुआ जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो जिस्म ठहियो ई कोन। अब केड़ी वटि बकरी लगी थी? बकरा चुप करे वे, उथवे छजो। जेतिरी उथवे थींदी ओतिरी तकीर घटि थींदी, जेतिरी उथवे न कंदो तेतिरी तकीर ज़्यादा थींदी। तंहिं करे वेही मस करे सुकून सां बि ॿुधो।
हुजूर 40 सालन जे उम्र में नबूवत जो ऐलान कयो। नबूवत मिली 40 सालन जी उम्र में ना है। मदीने वारा नबी पैदाइशी नबी आहिन ऐं अल्लाह जो नबी पैदाइशी नबी हूंदो आ। कंहिं उम्र सां उन जे नबूवत जो ताल्लुक न हूंदो आ त को 40 सालन या 30 सालन में पहुचे त पोइ हू नबूवत हुनखे मिलंदी आ। न, नबी पैदाइशी नबी हूंदो आ। हुजूर पैदाइशी नबी आहिन। नबूवत जो ऐलान 40 सालन जे जमाने में कयऊं, पर नबी तॾहिं ई हुआ जॾहिं अञा कुझु ठहियो ई कोन। हाँ, बयान कयो चो सुभान अल्लाह। ॾिसो बाबा, हुजूर जे शान ऐं अज़मत जी ॻाल्हि आहे। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हिकिड़ो माण्हू चवे त बाबा नबी साईं 40 सालन जे उम्र में नबी थिया, ग़लत आहे। नबी अॻे हुआ, ऐलान हुजूर 40 सालन जी उम्र में फरमायो। चओ सुभान अल्लाह। ॿुधो अल्लाह जो क़ुरान। अबा क़ुरान ते त ईमान आहे न। क़ुरान ते जहिड़ो केर बि कोन कंदो। कंहिं किताब जी ॻाल्हि कजे, किताब जी ॻाल्हि कयूं, हदीस जी ॻाल्हि त लेबल लॻंदो सही न आहे, सही फलाणो हो वॾे बुखारीअ में ॾेखारियो। सभिनी जो हदीसूं बि आहिनि, पर मुंहिंजा अदा पहिरियां सभ खां अल्लाह जो क़ुरान। अल्लाह जो नबी हज़रत यहया अलैहिस्सलाम, अल्लाह जो नबी हज़रत यहया अलैहिस्सलाम, उन जे लाइ अल्लाह ताला फरमायो व आतैनाहुल हुक्म सबिया। हज़रत यहया अलैहिस्सलाम अञा नंढो ई हुयो त अल्लाह ताला उन ते नबूवत जो ताज फरमायो। ताज अल्लाह उन जे सिर ते नबूवत जो रखियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे निहारो। अल्लाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे अम्मा हज़रत बीबी मरियम जाओ, बग़ैर पीउ जे जाओ, वालिद कोन हो, पीउ कोन हो। अल्लाह पंहिंजे कुदरत सां कुंवारी हज़रत पाक दामन बीबी मरियम पैदा फरमायो। हज़रत बीबी मरियम खे तकलीफ़ थी, माण्हू छा चवंदा त मरियम तुंहिंजी त शादी थियल कान्हे, पुट कीअं हो। अल्लाह ताला फरमायो मरियम तूं घबराए न, जे माण्हू तोखां पुछनि तूं न ॻाल्हाए जा, इशारो असांजे बाने ईसारे कजां, ईसा अलैहिस्सलाम पाण ॻाल्हाईंदो। हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा नंढड़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम के गोद में खणी पंहिंजे कौम जे अॻियां ई कौम जो ॾिठो त हज़रत बीबी मरियम सां ॿार साणा माण्हू वठी करे एतिरा उथारिया। मरियम ही तो छा कयो आहे, तुंहिंजो खानदान अहिड़ो कोन हो, तुंहिंजो अबु अम्मा अहिड़ो कोन हो, तुंहिंजे खानदान में तहिड़ी ॻाल्हि कान हुई। मरियम हे तो छा कयो आहे, किथां मां तोखां ॿार तो आंदो आहे। हज़रत सईदा बीबी मरियम कुरान फरमाए तो फअशारत इलैहि, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको बीबी मरियम सां गोद में साणा, हज़रत बीबी मरियम उन ॾे इशारो कयो। कौम चवण लॻी कालो, माण्हू चयो कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया, जेको अञा पींघे में ॿार आहे असां कीअं उन सां ॻाल्हायो, उन खां पुछो असांखे कीअं जवाब ॾींदो। माण्हुनि इहा ॻाल्हि चई बस कई। अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अम्मा जे गोद मां कंधो मुबारक मथे खयो। ईसा अलैहिस्सलाम फरमायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब व जअलनी नबिय्या।
अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम फरमायो बेशक मां ईसा अल्लाह जो बानो आया अल्लाह ताला मुके किताब ॾिनो आ त अल्लाह मुके नबी भी बनायो आ। हजरत ईसा अलैहिस्सलाम जमण सा नबी चो सुभान अल्लाह जमण सा ऐलान फरमायई इन्नी अब्दुल्लाह मा अल्लाह जो बानो आया आतानी अल किताब अल्लाह मुखे किताब भी ॾिनो आ वजालनी नबिया अल्लाह मुखे नबी भी बनायो आ चो सुभान अल्लाह। मौलवी साहब जे हजरत ईसा अलैहिस्सलाम जमण सा नबी आ तो पो आमिना जो लाल भी जमण सा नबी आ। या अंधी समझ तो किथा आंदी जे हुजूर के 40 सालन जे जमार में नबूवत मिली 40 सालन जे जमारे में न हुजूर अलैहि सलाम नबी त तदई हुया जरे आदम अलैहि सलाम अञा पानी मिट्टी जे विच में हुयो मन आदम ही न थियो हुयो तामिना जो लाल तदह बि नबी हुयो। गाल कर सच तो पुछंदा दा तहां कयो एतरा ना हुजूर जे अजमत जी गाला चो सुभान अल्लाह। मुस्तफा जो शान आ बुलंद आवाज सा सुभान अल्लाह तो चो तुझे शान मथा क्या कुर्बान नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी घोरबा बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के दलील बनाए मोकिलियो। मुसलमानों जरे मक्के जे शहर में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुव्वत जो ऐलान फरमायो। हुजूर अलैहि सलातु वसलाम मक्के जे माण्हुनि खे जेके मक्के में आबाद हा मुशरिक हा शिरक कंदा हा काफिर हा हुजूर अलैहि सलाम सभिनी खे सॼो अल्लाह जे नबी उन्हनि खे फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू ला इलाहा इल्लल्लाह चओ यानी अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ नाहे। हुजूर अल्लाह जे वहदानियत जे तरफ़ दावत ॾिने अल्लाह जे तौहीद जे तरफ़ माण्हुनि खे दावत ॾिने। मक्के में जेके मुशरिक पहिरियां रहंदा हा घर घर में बुत रखे वेठा हा गट्टी गट्टी बाजारन में बुत रखे वेठा हा मरकज इस्लाम बैतुल्लाह शरीफ में बुत रखे वेठा हा पो जेके शिरक में बुदा पिया हा हुजूर जरे तौहीद जी दावत ने अल्लाह जे हिक हुजण जी दावत ने अल्लाह जे वहदानियत जी दावत ने मुशरिकन हुजूर खां पुछो चुसी तवां दा चो अल्लाह हिका ए त सालन ऐं सदन खां वठी असां जा अब्बा असां जा दादा सब बुतन जा पूजारी हैं बुतन जी पूजा कंदा था अचन उन्हनि खे पंहिंजो खुदा समझन था उन्हनि खे पंहिंजो इलाह था समझन। अवां दा चो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवा ॿियो को इलाह कोन्हे खुदा खां सवा ॿियो को मबूद नाहे अल्लाह खां सवा कोई इबादत जो लाइक़ नाहे। हे सदन खां वठी असां जा अब्बा दादा भी बुतन जा पूजारी बुतन खे पंहिंजो खुदा समझंदा आहिनि। अवां दा चओ त ॿियो खुदा आहे ई कोन अल्लाह खां सवा तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त खुदा खां सवा ॿियो आहे ई कोन। माण्हुनि पुछो अल्लाह ताला इन आयत में उन्हनि जे सवाल जो जवाब ॾिनो चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास इंसानो हुजूर खां मुझे वहदानियत ऐं तौहीद ते दलील पुछण वारा तो खुदा जे हिक आ तो खुदा जे हिक हुजण जो दलील कहिड़ो आ। अल्लाह तबारक व तआला फरमायो क़द जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ताकीक तव्हां वटि तव्हां जे रब जे तरफ़ां
बुरहान दलील मोहम्मद करीम आयो जेको अल्लाह जे हुजण जो भी दलील आ, अल्लाह जे वजूद जो भी दलील आ, त अल्लाह जे तौहीद वहदानियत जो भी दलील आ। भाई न पूरी कायनात में अल्लाह जे हुजण जा कई दलील आहिनि, खुदा जे वजूद जूं कई निशानियूं आहिनि जिन मां तव्हांखे पतो पवंदो त अल्लाह मौजूद आहे, पर निशानियूं दलील ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा उहे दलील आहिनि जेके ख़ामोश आहिनि, दलील त ज़रूर अल्लाह जे वहदानियत आहिनि पर ख़ामोश दलील आहिनि, ॻाल्हाइनि कोन था। ॿियो अल्लाह जे वजूद ते उहो दलील आहे जेको ॻाल्हाइण वारो आहे, नातिक दलील आहे। इन पूरी कायनात जे अंदर दलील त सिज भी आहे, अल्लाह जे वजूद ते दलील चंड भी आहे, अल्लाह जे हुजण जी निशानी सतारा भी आहे। इन्हनि मां भी अल्लाह जे वजूद जी ख़बर पवे थी, पर इहे सभु ख़ामोश दलील आहिनि। सिज ॻाल्हाईंदो नाहे, चंड ॻाल्हाईंदो नाहे, सतारा ॻाल्हाईंदा नाहिनि, ज़मीन ॻाल्हाईंदी नाहे, आसमान ॻाल्हाए कोन थो, पाणी तव्हां सां ॻाल्हाए कोन थो। अल्लाह जे वजूद जूं निशानियूं ज़रूर आहिनि, दलील ज़रूर आहे, पर ख़ामोश आहिनि। इन पूरी कायनात में अल्लाह जे वजूद ते ॻाल्हाइण वारो दलील आहे त मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे। ऐं उहो दलील आहे जो बाक़ी दलीलनि जे दलील हुजण जे बारे में ख़बर ॾिनी त बि रसूलुल्लाह ॾिनी। सिज अल्लाह जे हुजण जी निशानी ख़बर रसूलुल्लाह ॾिनी, चंड अल्लाह जे वजूद जी निशानी हुजूर उन बारे में ॿुधायो। इहे भी दलील ज़रूर आहिनि पर ख़ामोश दलील आहिनि, ॻाल्हाईंदड़ न आहे। एसी ताईं जो माण्हुनि इन्हनि खे ख़ुदा समझो, सिज खे ख़ुदा समझी उन जी पूजा कयूं, पर सिज कॾहिं बि उन्हनि सां कोन ॻाल्हायो त मां अलाह न आहियां, अलाह त ॿियो आहे, मूंखे छो था पूॼो। एॾा त इहे ख़ामोश दलील जो माण्हू इन्हनि खे ख़ुदा समझो त बि इन्हनि कोन ॻाल्हायो, पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम दलीलनि में कामिल दलील भी आहे त ॻाल्हाइण वारो दलील भी आहे। अल्लाह जे वजूद जो खुदा ताला जे तौहीद जे बारे में जेका दावा है, ये खणी समझो ला इलाहा इल्लल्लाह या दावा है, उन जो दलील मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अल्लाह ताला मौजज़ो बनाए भी दुनिया ते मोकिलियो, चओ सुभान अल्लाह। बाकी अंबिया अलैहिस्सलाम खे अल्लाह मौजज़ा ॾिना ऐं हुजूर जे खुद ज़ात खे अल्लाह ताला मौजज़ो बनाए मोकिलियो। दिए मौजज़े अंबिया को खुदा ने, दिए मौजज़े अंबिया को खुदा ने, हमारा नबी मौजज़ा बन के आया, हमारा नबी मौजज़ा बन के आया। हुजूर जी खुद ज़ात मौजज़ो आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जो जिस्म मुबारक मौजज़ो आहे, हुजूर जो ॻाल्हाइण मौजज़ो आहे, हुजूर जो ॾिसण मौजज़ो आहे, मुस्तफ़ा जो ॿुधण मौजज़ो आहे, हुजूर जा हथ मौजज़ो आहिनि, हुजूर जा पेर मुबारक मौजज़ो आहिनि। सरापा हुजूर जे ज़ात खे अल्लाह ताला कायनात जे अंदर मौजज़ो बणाए मोकिलियो। ऐं जेके मौजज़ा ॾिना से बि बेशुमारा था फरमाया, चओ सुभान अल्लाह। हाणे चंद ॿुधो, उन खां बाद में मुंहिंजो बयान बि ख़त्म हूंदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या ईअं न खुली करे पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या
अबू जहल मक्के में हुजूर जो वॾो दुश्मन हो, मुखालिफ। जाहिलियत जे ज़माने में हिन खे सॾींदा हुआ। इस्लाम खां पहिरियां माण्हू मके जा हिन खे मशहूर हो अबुल हिकम, दानाईअ जो अबो, समझदारीअ जो बि बाबो हुआ। माण्हू जॾहिं कंहिं ॻाल्हि में मुंझी पवंदा हुआ पोइ मशवरो वरी अबू जहल खां वठंदा। तूं असां में वॾो दाना हुआ, समझदार आ, तूं असांखे को मशवरो ॾे। पोइ मूं अहिड़ो त मशवरो माण्हुनि खे ॾींदो हो त जंहिं मुश्किल में फाथल हूंदा मसइलो हुननि जो हल थी वेंदो। अहिड़ा मशवरा माण्हू थींदो। पोइ माण्हू चवंदा हीअ त बाबा हिन जो दानाईअ जो बि वॾो पीउ आहे, हे त वॾो को दानश्वर आहे, बल्कि दानश्वरनि जो वॾो अबो आहे, वॾी हिनखे समझदार, वॾो समझदार माण्हू आहे। पोइ अबुल हिकम हुनखे सॾींदा। इस्लाम आयो, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे इस्लाम जी दावत ॾिनी, मुस्लमान न थियो। हुजूर फरमायो तव्हां त हिनखे सॼो था ते अबुल हिकम, हिन में दानाई किथां आई, हिन में समझ किथां आई? अगर समझदार हुजे हा त मूं ते कलमो भरे मुस्लमान थिया। मौजूदा ॾिठे ॾिसे थो त इनकार कयो वञे, ही समझदार किथां आयो? हे वॾो जाहिल आहे, जाहिलनि जो बि अबू आहे। उन खां बाद में हिनखे अबू जहल सॼो थो वञे। हाणे उन अबू जहल घणी कोशिश कई हुजूर जे रस्ते खे रोकण जी, पर हुन खां जॾहिं कुझु बि न थी सघियो त पोइ पंहिंजे मदद जे लाइ वरी पोइ ॿाहिरां पियो माण्हू घुराए। हिन जो हिकिड़ो दोस्त हो जेको यमन जे इलाइक़े में रहंदो हुयो, उनखे ख़त लिखई, हबीब हुन जो नालो हो। चीज़ हबीब यमनी, मके में हिकिड़ो माण्हू पैदा थियो आहे, कुरैशन में, चवे थो त मां नबी आहियां, मूं त घणो वसु कयो आहे, पर यार मुंहिंजी दाल कांधी करे हाणे तूं को अच, तूं मूंखां वधीक समझदार आहे, हिन सां मुक़ाबिलो कर। हबीब यमनी यमन मां हलियो, मक्के शरीफ में पहुतो, अबू जहल सां मुलाकात कयई, चई कर ख़बर छा हाल अहवालनि जी? ही ख़बर आ। हबीब यमनी चवण लॻो जे इहा ख़बर आ त पोइ हल मूंसां गॾिजी हल, पाण गॾिजी था हलूं। मां इन नबी खां जेको पाण खे नबी थो सॾाए कुझु सवाल कंदुसि, जेकॾहिं नबी हूंदो त मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾींदो। घणा सवाल कंदे? चई मां हुन खां 3 सवाल कंदुसि, 3 सवाल हुन खां पुछंदुसि। नबी हूंदो त जवाब ॾींदो, न हूंदो जवाब न ॾेई सघंदो त बस आजिज़ थी वेंदो, ॻाल्हि ख़तम। ठीकु आहे, कहिड़ा सवाल? सभ खां पहिरियों सवाल मां इहो खणी हलंदुसि, हू मूंखे सुञाणे कोन थो, मूंखे ॼाणे कोन थो, मुंहिंजो हुन सां को तारुफ़ न आहे, मेल मुलाक़ात न आहे। उन खां पुछंदुसि मुंहिंजो नालो छा आहे, मां केरु आहियां, किथां खां मां आयो आहियां। नबी हूंदो त ॿुधाईंदो, नबी न हूंदो त न ॿुधाए सघंदो। ॿियो सवाल इहो थो खणी हलां त जेकॾहिं वाकई अल्लाह जो नबी आहे त नबीअ जी हुकूमत, नबीअ जो पावर, नबीअ जी कुव्वत, नबीअ जी ताक़त रुगो ज़मीन ते कान हलंदी आहे, नबीअ जो हुकुम त आसमाननि ते बि हलंदो आहे। अदा सभई गॾिजी सुभान अल्लाह त चओ। ॿियो इहो सवाल टियों सवाल ही आहे, मुंहिंजी हिकु धीउ आहे, घर में बीमार आ, अखियुनि खां अंधी आ, ज़ुबान खां गूंगी आ, कननि खां ॿोड़ी आ, हथनि खां रूंडी आ, टंगुनि खां टुंडी आ, न ॻाल्हाए, न को ॿुधे, न को का शइ वठी सघे, न को हली सघे। जो सचो नबी आ उन जे लाइ दुआ घुरे त उनखे शफ़ा मिली वञे। टई सवाल खणी हबीब यमनी
अबू जहल मक्के जा बिया कट्टा काफिर मुशरिक हुजूर दे दरबार में अचे पता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मिलिया हबीब यमनी हुजूर सा गालान शुरू कयो सही मूं बुधो आ तवा नबूवत जी दावा कया हुजूर फरमायो हाओ मां अल्लाह जो सच्चो आखिरी नबी आया तोखे भी मां इस्लाम जी दावत हो जा मुसलमान थे हबीब यमनी चवण लगो मुझा कुछ सवाल उन जा तवा जवाब दो जेकर जवाब दई वयो मनी दुस्त तवा नबी आयो जे मुझे सवाल जो जवाब न दिनो त मां कोन मनी दुस हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे तुझे सवालन जो जवाब बुधाया या जेके सवाल दिल में खणी आयो आ मां मोहम्मद उहे भी बुधाया बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह त चओ एकड़ो मानू पान के मुसलमान सदाए ए चवे माज अल्लाह हुजूर के भित जे पुछां जी खबर ना है और एकड़ो यमन मा काफिर हली आयो आ वो भी समझी सके पियो त नबी में कुव्वत केतरी हुंदी आ ताकत केतरी हुंदी आ पावर केतरो हुंदो आ ए नबी के इल्म केतरो हुंदो आ जो सुभान अल्लाह हबीब यमनी जो से पुतवा जी गाला सवाल बि तव्हां बुधायो जवाब भी तव्हां बुधायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सब खां पहिरियों तुझे दिल में सवाल इहो खणी आयो आ नालो मुझो छाए किथां खां मां आयो आया हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जो नालो हबीबा यमन जो तू रहा कुआ पान तू हित ना आयो आ अबू जहल तोखे मां मोहम्मद जे मुकाबले लाइ घुरायो आ आए मने से बराबर ई गाल नालो मुझो हबीब यमन जो रहा को आया अबू जहल मुखे तवा जे मुकाबले जे लाइ घुरायो आ हुजूर फरमायो ॿियो सवाल तुंहिंजे दिल में हुआ त नबी जो हुकुम नबी जी कुव्वत पावर गो जमीन ते कोन होंदे आ हुजूर जी नबी जी हुकूमत आसमानन ते भी होंदे आ जे अल्लाह जो सच्चो नबी आ त चंड के हेठ लाहे देखारे हुजूर फरमायो गाल हकीकत आ नबी जो पावर आसमानन ते भी हलंदो आ नबी जो हुकुम हर शय जे मथा हलंदो आ रुगो जमीन या जमीन वारन ते न कायनात जे अंदर अल्लाह जाब शय पैदा फरमाई आ नबी जो हुकुम सभिनी ते हलंदो आ हुजूर फरमायो तुझे दिल में सवाल हुआ चंड हेठ लाहे रेखारो हो हुजूर ने सलात व सलाम पंजो हथ मुबारक हुआ इशारो कंदा वया चंड जा बाध थी पया चंड जो हिकु अधु जबल अबू कुबैस जे मथा हुयो तो चंड जो बो हिस्सो रसूलुल्लाह जे कदमन में हुयो जैसे जो कह दिया वैसे वो हो गया जंहिंजो इहो ईमान आहे वो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चवे जैसे जो कह दिया वैसे वो हो गया जैसे जो कह दिया वैसे वो हो गया जो ही उंगली उठी चांद दो हो गया
हिकिड़ो न माण्हू चवे त मुंहिंजे लठ में ताक़त आहे, नबीअ में एतिरी बि ताक़त नाहे, अल इयाज़ बिल्लाह। ऐं एतिरो बि यार तबसरो न कयां, एतिरो बि तबसरो न कयां त पोइ सुन्नी या रसूला चवण वारो आउं किथां रहियुसि। ठुप न ॻाल्हाइजे त पोइ यार असां जहिड़ा हुर फ़कीर न घुराईंदा कयो के ॿिया घुराईंदा कयो। असांखे करारो न ईंदो आहे हुजूर जे लाइ कुझु को चवे ऐं उन ते ज़रो बि तबसरो न कयां त पोइ ॻाल्हि मज़ो कान ॾींदी। पोइ हुरनि सिकंदरनि जो कमु न आहे, शायदि को ॿियनि जो कमु हूंदो। पाण मैदान में लहंदासीं त इंशाअल्लाह मल्हाए करे पोइ निकिरंदासीं। मुंहिंजा भाउ जेकॾहिं को माण्हू इहो चवे ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो हुजूर जो इशारो थियो हे त लठ जी ॻाल्हि थो करे, मुस्तफ़ा जे त इशारे में उहा ताक़त आहे जो हुजूर चंड खे हेठि लाहे ॾेखारियो। हुजूर अलैहिस्सलाम फरमायो, हबीब तुंहिंजो ॿियो सवाल इहो सही बराबरि इहो ई सवाल। हुजूर फरमायो, टियों तुंहिंजो सवाल इहो आहे, टियों तुंहिंजो सवाल ही आहे, मुंहिंजी नियाणी आहे बीमार आहे, घर में पई आहे, टंगूं जो सुकी वियूं, हथ हुन जा सुकी विया, रुंडी लॻी पई आहे, हल वठी कान थी सघे, ज़ुबान खां गूंगी आहे, कननि खां बेड़ी आहे, अखियुनि खां अंधी आहे। जो सच्चा नबी आयो त दुआ घुरो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं दुआ घुरा थो अल्लाह उनखे शफ़ा ॾींदो। हुजूर दुआ फरमाई, अल्लाह जे हबीब फरमायो, हबीब हाणे वञो पंहिंजे मुल्क वञी पहुचो, घर में ॾिस तुंहिंजी नियाणी ठीक ठाक थी वई हूंदी। चीज़ें या गाला त मां कलमो भरियां थो, मुसलमान थो थियां। ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो भरे हबीब मुसलमान थिया। अबू जहल तो चवेसि, हबीब हे तो छा कयो, मूं त तोखे मुक़ाबले जे लाइ घुरायो हुयो, पर तू त हिन ते कलमो भरे मुसलमान थी वियो आहे। हबीब यमनी अबू जहल खे चवण लॻो, अबू जहल तू अंधो आहे, तू कोन थो ॾिसे या ॾिसियो वेठो आहे त बि मञे कोन थो, तुंहिंजे दिलि में का दुश्मनी आहे, हुजूर सां बुग़्ज़ आहे, हसद आहे, साड़ा, वरना अल्लाह जे ज़ात जो कसम आहे, मुंहिंजा सवाल इन्हनि जो जवाब दुनिया ते नबीअ खां सवा केरु नथो ॾेई सघे। हबीब मुसलमान थियो, अबू जहल अंधो जो अंधो ही रहिजी वियो। अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े, ऐं काठ पियो कलमा पढ़े, सो थोड़ो बेठो बागन भरो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तारे मां बेड़ो तरो। गम दर्द वारो वरो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, छो भला आड़ा
आजाद इब्राहिम थो आजाद इब्राहिम थो पारण बरलो ठाप ठरो मुंहिंजा मिठा तुझे करे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह या रसूल अल्लाह था चओ शिरक जी फतवा लगे थी शिरक जी फतवा लगे दुश्मन गरो गालियो गणे मुझा मिठा तुझे करे अज तारे बेड़ो तरो मुझा मिठा तुझे करे गम दर दव्या वारो वरो मुझा मिठा तुझे करे हुज़ूर फरमायो हबीब हाणे वञ पंहिंजे ॻोठ वञी पहुच ऐं पंहिंजे न्याणीअ खे वञी ॾिसो चओ सुभान अल्लाह हबीब यमनी निकितो मके मां निकितो आहे यमन में वञी पहुतो रात जो टाइम हुयो दरवाज़ो वञी खड़कायई अंदरां आवाज़ आयो केरु हबीब चयो मां हबीब आहियां घर जो मालिक आया दरवाज़ो खोलियो दरवाज़ो खणी खुलियो जीअं ई दरवाज़ो खुलियो ॾिसे त सुभान अल्लाह उहा मुंहिंजी न्याणी जेका पेरनि खां पंधु कान करे सघंदी सा उथी हली आई कननि खां बोड़ी हुई ॿुधी कोन सघंदी हुई कुंडो जो खड़कायुमि खड़के जो आवाज़ ॿुधई हली आई उहा मुंहिंजी न्याणी जेका हथनि खां रोंदी हुई हथ हुन जा ईअं ॿधा पिया खुली कोन सघंदा हुआ पंहिंजे हथनि सां पाण अची करे अंदरां हुन कड़ो खोलियो आहे जेका ॻाल्हाए कान सघंदी पंहिंजे अबे सां ॻाल्हाए पई बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जो अमा कर ख़बर तोखे त मां बीमार छॾे वियो हुयुसि तूं कीअं चङी भली थी वई आहे कीअं तोखे सिहतयाब मिली आहे कीअं तूं ठीकु थी वई आहे न्याणी थी चवे अबा अंदर हल वेहो वेठो अमा हाणे ॿुधाए अबा मां सुती पई हुयसि हिकु राति को जवान आयो पंहिंजो हथ मुबारक फेरींदो वियो मूंखे शफ़ा मिली वई अमा उन जा निशान ॿुधाए पार पता के ॿुधाए बाबा हीअं उनखे दस्तार हुई हीअं उन जो हुलियो हुयो हीअं उन जी सुवारी हुई ऐं हीअं उन जो चमकंदड़ चेहरो हुयो हज़रत शाह अब्दुल लतीफ बिदाई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो जे ॾियो सुख न सुम्हो कॾहिं वर पासा ॾे पोइ मूंखां गे सभु घड़ा खणी घिड़ी पओ जखरे जड़ो जानो दिसा कोन देह में मोहर मिड़नी मुरसल सरस संदस शान फकान क़ाब क़ौसैन औ अदना यो मुयसर तुस मकाम पोन आगे जो एसाल जो हादी मेल में हड़ो
बाबा मूंखे हिकिड़ो वज़ीफ़ो बि सेखारियो आहे ख्वाब में सेखारे सुजाॻीअ में पढ़ंदी आहियां पुट उहो कहिड़ो वज़ीफ़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब यमनी तो चयो अम्मा इहो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो मां दीदार बि करे आयुसि घुरायो त मूंखे मुशरिकन मुक़ाबिले जे लाइ हुयो पर अल्लाह मुंहिंजे क़िस्मत में ईमान लिखियो हुयो आमिना जे लाल ते कलमो भरे मां मुस्लमान थियो आहियां ऐं हबीब जे दुआ सां तोखे अल्लाह शफ़ा ॾिनी आहे तुझे शान मथा थिया कुर्बान नबी तुझे शान मथा थिया कुर्बान नबी घोरिया बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा हजरत पीर साईं रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु असांजे मुर्शिद करीम पंहिंजे मलफूज़ात में फरमायो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम हिक दफ़े सफ़र ते निकिता बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ पानी खुटी वियो साहबे किराम अर्ज़ कयो या रसूलल्लाह पानी नाहे हुज़ूर फरमायो हिन जबल खां परे पासे दे हिकु ओठिया उठ ते सवारा पानी उन सां साड़ा उनखे मूं वटि वठी अचो हे तुझे भित जे पुठियां जी ख़बर कान थी पवे भित घणी मोटी थींदी फुट 5 फुट 10 फुट हेॾो सारो मोटो जबल हुजूर हिन पासे खां बीठा हल पानी खणी वञण वारो परे पासे खां आहे हुजूर अलैहिस्सलाम खे कीअं ख़बर पई इन मां मालूम थियो अल्लाह मुस्तफ़ा खे उहा नज़र अता फरमाई आहे उहा नज़र अता फरमाई आहे जो हुजूर जे हिक जाइ ते वेठो आहे त मुस्तफ़ा जी नज़र कायनात बंदी बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की बड़ी बेमिसल है नजर मुस्तफा की के है रूबरू सब खुदाई खुदा की बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह था चओ यार साहबी विया उन उठ वारे सां मिलिया बराबर उठ वारो हुयो पाणीअ जो हुन सां दमश्क जो हुजूर फरमायो साण हुयो उनखे चयो हलो तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾनि था उन चो मां तव्हांजे रसूल खे कोन थो सुञाणा तव्हांजे नबी खे कोन थो सुञाणा न हलंदुसि जे न हलंदे त तोखे ज़ोरीअ वठी हलंदासीं छो तो हुजूर फरमाया वठी अचो न चईंदासीं तोखे हल मुठ जे खणी महार खे पकड़ियो वठी आया सिधो हुजूर जे दरबार में वठी आया बमश्कू पाणीअ जो हुन जा साण हुयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे फरमायो असांखे पाणी खपे हुन चयो सही पाणी कल हिन टाइम ते मूं भरियो आहे माना हितां खां हिकु ॾींहुं परे पाणी आहे 24 कलाकनि जे पंध ते पाणी बीठो आहे मां उतां पाणी भरे आयो आहियां पंहिंजे मालिक ॾे भरे थो वञा पाणी जे तव्हांखे ॾियां खुटी पवंदो त पोइ मालिक जा मोजड़ा केरु खाईंदो मां उन जो ख़ादिम ग़ुलाम आहियां उन जे लाइ पाणी थो भरे वञा तंहिंजे करे तव्हांखे कीअं पाणी ॾियां हुजूर फरमायो तूं ॾिसंदो वञा पाणीअ जूं मश्कूं हेठि लाहे पाणीअ जूं हेठि मश्कूं लाथो वियो हुजूर अलैहिस्सलाम फरमायो हिनखे खोलियो मुंहुं मश्क
पंजो खणी खोलियो खोलण खां बाद में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि सां पाणी लाहण शुरू कयो हुजूर फरमायो पाणी भरियो पाणी भरींदा विया हुजूर फरमायो सवारनि खे पाणी पियारियो सवारनि खे पाणी पियारियो हुजूर फरमायो तव्हां भी पियो जेके साहब मौजूद आ सभिनी पीतो हुजूर फरमायो वुज़ू भी कयो हुजूर फरमायो भरियो भी सही पाण सां गॾु पाणी भी मश्कुनि में भरियो भरण खां बाद में हुजूर फरमायो हाणे हिन जो मश्कूं बंदि कयो पाणीअ जो वरी साॻी तरह सां मश्कूं बंदि कयो वियो हुन गुलाम सॼो ॾिठो पे हुजूर अलैहिस्सलाम हुनखे फरमायो ॿुधाए असां तुंहिंजे पाणीअ मां घणो पाणी घटि कयो आहे हुन सॼो इहो माजरा ॾिठो पे वॾी ॻाल्हि थी वई पाणीअ जूं मश्कूं लथूं हेतिरा सारा माण्हू पाणी पीतऊं सवारनि वुज़ू कयो पाणी भरियो पाणी वरी खुटो ई कोन्हे हुजूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेतिरो पाणी हुयो ओतिरो ई मौजूद आहे पर सही असां त सही कोन सम्झंदासो नालो तुंहिंजो ॿुधो ज़रूर हो पर मञींदा कोन हुआसो चयो नबी को ज़ाहिर थियो आहे पर असां मञण लाइ तयार कोन हुआसो परे पिया तव्हां खां भॼंदा हुआसो अॼु मुस्तफ़ा अखियुनि सां ॾिठो आहे या रसूल अल्लाह मां मञा थो तूं हक़ जो नबी आहीं मूंखे कलमो भरायो मां मुसलमान थो थिया हुजूर उनखे कलमो भरायो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे मुसलमान थियो मुसलमान थियण खां बाद में हुन जे शकल जो रंग सांवरो हुयो कारे रंग जो हुयो को हबशी गुलाम हुयो हजरत पी साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला ने फरमाइन था मदीने वारे पंहिंजो यतुल्लाह वारो हथ मुबारक खणी हुन जे मुंह जे मथां फेरियो आहे हुजूर हुन जे मुंह ते हथ मुबारक घुमाईंदा विया रंग मटबो वियो ईअं पियो चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले जोरा सा यार सुभान अल्लाह तो चो चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले अदा हुजूर खे पाणीअ जी ज़रूरत कान ई असुल में हिन जे क़िस्मत खे ठाहिणो हुजणो आहे सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमनि मुबारकनि लगन सां ज़मज़म पाणी खूह निकिरी सघे थो पाणी निकिरी सघे थो त मुस्तफ़ा करीम त हज़रत इस्माइल जो बि ईमान तो हुजूर जे इशारे सां पाणी जा चश्मा जारी पे थे सघा पर हुजूर अलैहिस्सलाम जेको हुन खे घुरायो त हुन खे वठी अचो असल में हुजूर उन जे क़िस्मत खे ठाहियो चो सुभान अल्लाह जहन्नमी हुयो हुजूर उनखे जन्नती बनायो वो नारी हुयो हुजूर अलैहिस्सलाम उनखे बेहिश्ती बनायो रुगो अंतर उन जो रोशन कोन कयो हुजूर उन जे ज़ाहिर खे भी रोशन फरमाए छॾियो पीसे रोज़े आला फरमाईंदा गुलाम निकतो हुजूर फरमायो हल वञ पंहिंजे मालिक खे पाणी पहुचा पंहिंजे मालिक वटि पाणी खणी आयो हिन जे मालिक जी नज़र जॾहिं हिन ते पई भुलिजी पियो मूं वारो गुलाम त रंग जो सांवरो हुयो शकल जो कोजो हुयो हे त नूरानी सूरत वारो को अची रहियो आहे सवारी त मूं वारी आहे उठ त मूं वारो आहे मश्कूं बि मूं वारियूं आहिनि सवार मटियल आहे शायदि मुंहिंजो गुलाम मरी वियो या उनखे कंहिं मारे छॾियो आहे
ॿियो उठ कायो पियो अचे ए अॻिते वधी हुन सां मिलियो हुनखे पुछे अबा तूं केरु आहे मुंहिंजो गुलाम किथे आहे उठ तां लथो मालिक खे चई सही मां ई तुंहिंजो गुलाम आहियां जो तूं त हीअं हरे पारे हुए रंग जो सांवरो खारो हुए हाणे तुंहिंजी शक्ल चमकी रही आहे सूरत तुंहिंजे मां नूर पियो नज़र अचे चई मालिक खे चई ॻाल्हि ॿुधो तव्हां नाराज़ थियो या राज़ी रहो मूंखे रखो या पाण वटि कढी छॾियो ॻाल्हि सची तो तव्हांखे ॿुधायां असां न जेको ॿुधो हुयो त आख़िरी नबी आयो आहे पाण हुन खां भॼंदा हुआसीं अॼु मां उन वटि वञी निकतुसि मुंहिंजे ज़ाहिर खे बि बदिलाई अंदर खे बि तब्दील फरमाए मूंखे कलमो भरायो त मां मुस्लमान थी आयो आहियां जी यार ॿियूं ॻाल्हियूं त पंहिंजे जाइ ते पंहिंजे मालिक खे चई पाणी मूंखां लाथऊं हेॾो सारो लश्कर हो पाणी पीतऊं सवारनि खे प्यारियूं खयूं बि सही पर मुंहिंजूं मश्कूं जेतिरियूं भरियल हूं ओतिरियूं भरियल आहिनि ईअं थो सम्झां हिकिड़ो कतरो बि घटि न थियो आहे हे ॾिसे थो मुंहिंजी सूरत खे हथ घुमाई त मुंहिंजी सूरत नूरानी थी वई आहे मालिक हो समझदार हो चियार ग़लति ॿुधंदासीं वाकई इहो सच जो नबी आहे जे तुंहिंजे हिन रंग खे बि वधाए छॾियो आहे हाणे मूंखे बि वठी हल जे तूं पंहिंजे दिलि खे चमकाए आयो आहे त मुस्तफ़ा जे ईमान जे नूर सां मां बि पाण खे चमकायां मालिक खे वठी आयो हुनजो मालिक बि मुस्लमान जो चओ सुभान अल्लाह अबा जेको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ मुबारक सां ॿियनि जो सूरतुनि खे नूरानी बनायो पाण नूर हूंदो या न हूंदो बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्म मख खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न ॾिसी हुरा थियो हैरान नबी तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी घोरा ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म खे पाछो हुयो ई कोन चओ सुभान अल्लाह हुजूर जे जिस्म मुबारक ते मख बि कान वेहंदी चओ सुभान अल्लाह हुजूर जे जिस्म खे त पाछो कोन हो पर पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे जिस्म खे बि पाछो कोन हुयो जे हुजूर जे जिस्म मुबारक ते मख कान वेंदी हुई अहिड़े तरीक़े सां सैयदना गौसुल आज़म जे जिस्म ते बि मख कान वेंदी हुई अल्लामा शमसुद्दीन ज़ाबी रहमतुल्लाह अलैह सियर आलमुन नुबला में लिखियो आहे एॾो मुंहिंजा हाफ़िज़ हुयो एॾो त नाक़िद हुयो हदीस जे राविन जे मथां हुन कई किताबुनि जे हालात ते लिखिया हुन सियर आलमुन नुबला में लिखियो आहे त सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उहो मक़ाम हो जो पीरनि जे पीर जे जिस्म ते मख कान वेंदी हुई माण्हुनि पुछो क़िबला जे जिस्म ते मख न वेंदी आ छो सैयदना गौसुल आज़म फरमायो मख उते वेंदी आ जिते मिठास हुजे या गंदगी हुजे मां अब्दुल कादर वट न को दुनिया जो गंद आ न को आखिरत जी मिठाण आ तंहिंजे करे मख मूं ते वेंदी नाहे
के मानू दुनिया में लालच रखंदा हन असांजी दुनिया में का लालच काने मानू अल्लाह जो के इबादतूं कंदा हन अल्लाह जे रज़ा के वरी मानू अल्लाह जे इबादत में भी दुनिया के सामने रखंदा हन तो हे असांजा मसला हल थियन पीराने पीर फरमायो दुनिया भी मूं वटि काने दुनिया वारो गंद भी कोने को आखिरत जो मिठास भी नाहे माना इबादतुल मां अल्लाह ताला जे जिक्र फिक्र मां को आखिरत नेमतुन जे हासिल करण जे लाइ इबादत अब्दुल कादिर कोन कंदो आ इबादत कंदो अल्लाह जे रज़ा जे लाइ मुंहिंजो हर कम अल्लाह जे लाइ आहे तंहिंजे करे न को आखिरत जे मिठाण हासिल करण जे लाइ न को दुनिया जो गंद हासिल करण जे लाइ न को मूं वटि दुनिया जो गंद आहे जो मख मूं वटि वेहे न को आखिरत जो मिठास आहे जो मख मूं वटि अचे तंहिंजे करे मुंहिंजे मथां मख वेहंदी कान्हे सैयदना गौसुल आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इहो शान जो हुजूर जे इत्तिबा में मज़हरियत जे उन मक़ाम ते पहुतो फनाइयत जे उन मक़ाम ते वञी पहुतो जो गौसुल आज़म फरमाईंदा दुनिया जो हर वली कहीं न कहीं नबी जे नक्शे कदम ते आ मां अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे नक्शे कदम ते आया अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आखिर दावा